अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? आवाज़ा ठीकु आहियो? चाक चङा भला। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, जिते बि हूंदव पंहिंजनि प्यारनि सां गॾु, पंहिंजनि सां गॾु, पंहिंजनि वस्तियुनि में, वाखाणनि में हमेशह मुस्कुराईंदा हूंदव ऐं आबाद हूंदव। दोस्तों, सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधायो त असांजूं वीडियोज़ अव्हां ॾिसो पिया, ऐं जेकॾहिं अव्हीं असांजो वीडियोज़ ॾिसो पिया त अव्हां कमेंट्स करे ॿुधाईंदा रहो त उहे वीडियोज़ अव्हांखे कीअं पियो लॻनि। दोस्तों, अॼु असां हिकिड़े ख़ूबसूरत मौज़ूअ ते ॻाल्हाइण वारा आहियूं। उहो मौज़ू जेको अव्हांजी ज़िंदगी तब्दील करे सघे थो, ऐं असांजी हमेशह जीअं इहा कोशिशि रही आहे त असां अव्हां सां उन्हनि टॉपिकनि ते ॻाल्हायूं, उहे गुफ़्तगू करे ॾिसूं जिन में अव्हांखे को न को फ़ाइदो मिले, ऐं यकीनन अव्हांखे को न को फ़ाइदो मिलंदो ई रहियो आहे। दोस्तों, अॼु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। हर इंसान जो इहो शौक़ु हूंदो आहे त उनजो पंहिंजो घरु हुजे। हर इंसान जो इहो शौक़ु हूंदो आहे त उनजी पंहिंजी गाॾी हुजे, पंहिंजो घरु हुजे ऐं उनजी हिकु पंहिंजी अलॻि हैसियत हुजे। अहिड़े हिसाब सां हर इंसान जतन कंदो आहे, हर इंसान महिनत कंदो आहे, ऐं महिनत त हू कंदो आहे, पर उनखे इहा ख़बर नाहे हूंदी त अमीर थियण जी ख़्वाहिश हर इंसान खे हूंदी आहे, पर पैसो कंहिंजे ई हथ लॻंदो आहे, हर कंहिंजे हथ में पैसो नाहे लॻंदो। त अॼु असां ॻाल्हाईंदासीं इन ई हवाले सां त पैसो कीअं अचे ऐं अमीर कीअं थी सघिजे थो, अव्हां पंहिंजी गाॾी कीअं हासिलु करे सघो था, अव्हां पंहिंजो घरु कीअं परचेज़ करे सघो था। इहे सभु ॻाल्हियूं असां कंदासीं इन वीडियो में। हीअ वीडियो तमामु ख़ूबसूरत थियण वारी आहे, तमामु ख़ासि थियण वारी आहे। हिन वीडियो खे अव्हां स्किप न कजो ऐं न ई वरी अॻिते कजो, छाकाणि त नंढड़ियूं नंढड़ियूं जेके पॉइंटूं आहिनि उहे ई अव्हांखे सम्झ में अची सघनि थियूं, ऐं जेकॾहिं उहे नंढड़ियूं नंढड़ियूं पॉइंटूं अव्हां सम्झी सघो था त यकीनन अव्हां अमीर थी वेंदव। दोस्तों, जॾहिं अव्हां सभिनी जो इहो ख़्वाबु आहे त असांखे अमीर थियणो आहे, असां वटि पंहिंजो घरु हुजे, असां वटि पंहिंजी ज़ाती गाॾी हुजे, त सभ खां पहिरियां असां जॾहिं इन्हनि सभिनी शयुनि जे पोयां भॼंदा आहियूं ऐं भॼंदा ई रहंदा आहियूं, पर इहे शयूं असांखे हासिलु न आहिनि थींदियूं। दोस्तों, सभ खां पहिरियां जेको सवाल पैदा थिए थो उहो इहो थिए थो त असां इन्हनि शयुनि जे पोयां भॼंदा त आहियूं, पर असांखे हासिलु न आहिनि थींदियूं। उहे हासिलु कीअं थींदियूं, असां उन्हनि खे हासिलु कीअं करे सघंदासीं, अॼु असां उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां अव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल जी स्टूडियो खे सब्सक्राइब करे वठो, ताकी असांजी हर नई वीडियो अव्हां ताईं आसानी पहुची सघे। जी हा दोस्तों, असां ॻाल्हाए रहिया आहियूं करोड़पति थियण ते, अमीर थियण ते, पंहिंजो घरु हुजे, पंहिंजी गाॾी हुजे। असां अॼु ॻाल्हाए रहिया आहियूं इन्हनि ख़्वाबनि ते। दोस्तों, जेकॾहिं इन्हनि ख़्वाबनि ते ॻाल्हाए रहिया आहियूं त यकीनन हाणे अॻिते बि वधिणो आहे असांखे। छो न असां इन्हनि ख़्वाबनि जे हवाले सां, इन्हनि ख़्वाबनि जे जवाब खे ॾिसंदे असां उन्हनि अमीर माण्हुनि जी ज़िंदगीअ ते नज़र रखूं, ऐं जॾहिं असां अमीर माण्हुनि जी ज़िंदगीअ खे ॾिसंदासीं, उन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं आदतूं हुयूं, उहे छा कंदा हुया, कीअं रहंदा हुया, पंहिंजो वक़्तु कीअं गुज़ारींदा हुआ, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते जॾहिं असां गौर कंदासीं तॾहिं असांखे इन सवाल जो जवाबु मिली वेंदो। दोस्तों, हर कंहिंजी ख़्वाहिश त हूंदी आहे, पर असां कॾहिं पंहिंजे पाण खे उन्हनि अमीर माण्हुनि सां कंपेयर करे ॾिठो? हरगिज़ न। उन्हनि अमीरनि जूं जेके आदतूं हूंदियूं आहिनि, छा उहे आदतूं असां में बि मौजूदु आहिनि? बिल्कुलु बि न। दोस्तों, असां जेका ॻाल्हि करे रहिया आहियूं, असांजी ॻाल्हि गौर सां ॿुधिजो, ऐं गौर सां ॿुधण सां गॾोगॾु पंहिंजी पाण में बि झाती पाए ॾिसिजो त छा उहे ॻाल्हियूं अव्हां में मौजूदु आहिनि। जेकॾहिं अव्हां में उहे ॻाल्हियूं मौजूदु आहिनि त पोइ अव्हांखे अमीर थियण खां को बि रोके नथो सघे, पर जेकॾहिं उहे ॻाल्हियूं अव्हां वटि न आहिनि त पोइ पंहिंजे पाण में उहे ॻाल्हियूं डेवलप करे वठो। जॾहिं उहे ॻाल्हियूं सभु अव्हांजे अंदरि डेवलप थी वेंदियूं, तॾहिं अव्हांखे अमीर थियण खां को बि रोके नथो सघे। दोस्तों, सभ खां पहिरियां जेका ॻाल्हि अचे थी उहा अचे थी अमल दरामद जी रफ़्तार। अमल दरामद जी रफ़्तार जो मतिलबु छा आहे? सवाल पैदा थी थो वञे। दोस्तों, छा कॾहिं ईअं थियो आहे त अव्हांखे को आइडिया आयो हुजे त अव्हांखे कहिड़ो कमु करिणो आहे, ऐं जॾहिं अव्हांखे उहो आइडिया आयो हुजे ऐं अव्हां पंहिंजे ई सेल्फ, पंहिंजे पाण ई उन ते कमु करणु शुरू कयो हुजे, त अव्हांखे ईअं महसूसु थियो हुजे त हाणे मां कामयाबु थी वेंदुसि, मूंखे कामयाबी खां को बि रोके नथो सघे। यकीनन अहिड़ा विसविसा, अहिड़ा ख़्याल, अहिड़ा आइडिया ईंदा रहंदा आहिनि।
असां ग़लती किथे कंदा आहियूं? ग़लती हिते कंदा आहियूं त जॾहिं उहे ख़्याल ईंदा आहिनि त असां उन्हनि आइडियाज़ उन्हनि प्लान्स जे हवाले सां वेही महफ़िलनि में कचहरी कंदा आहियूं, वेही माण्हुनि सां डिस्कस कंदा आहियूं। पर जॾहिं माण्हुनि सां असां डिस्कस कंदा आहियूं त साम्हूं असांखे इहो मिलंदो आहे त जेकॾहिं तूं नाकाम थी वएं त पोइ सभु कुझु वियो, जेको प्लान थियो, जेके अमीं सोचियो, अवां जेको करे रहिया हुयव, उहो सभु मिटी में मिली वियो। छाकाणि त हाणे अवां जे ज़हन में इहा ॻाल्हि अची वई त थींदो अलाए न। दोस्तो, जेके कामयाब माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी इहा आदत हूंदी आहे, तू जॾहिं प्लान कंदा आहिनि या को आइडिया उन्हनि जे ज़हन में ईंदो आहे त फ़ौरन उन्हनि ते कमु करणु शुरू करे ॾींदा आहिनि ऐं कामयाबी उन्हनि जो मुक़दर थी पवंदी आहे। छो त उहे असां बेवकूफ़नि जीअं कंहिं महफ़िल में वेही करे किन माण्हुनि सां गॾु डिस्कस नाहिनि कंदा, उहे सिर्फ़ु असां ई कंदा आहियूं। ॾिसो, पंहिंजे पाण ते जॾहिं भरवसो हूंदो आहे इंसान खे त सभु कुझु थी सघे थो। सभ खां पहिरियां पंहिंजे पाण ते यकीन रखो, पंहिंजे पाण ते भरवसो रखियो ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे पाण ते यकीन रखो था, पंहिंजे पाण ते भरवसो रखो था त सभु कुझु आसान थी वेंदो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका आहे, जेका अमीरनि में ॾिठी वई आहे, उहा इहा आहे त हू नया जेके चैलेंजिस हूंदा आहिनि उन्हनि ते घणो कमु कंदा आहिनि। उन्हनि लाइ नया चैलेंजिस अचीव करण लाइ सभु कुझु हूंदो आहे। हू पंहिंजे पाण खे उन चैलेंजिस जे पोयां लॻाए छॾींदा आहिनि त उन्हनि जी ज़िंदगी में जेके नया चैलेंजिस आया हूंदा उन्हनि ते हू कमु कंदा आहिनि। ऐं असां जॾहिं चैलेंजिस ईंदा, जॾहिं को ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, पोइ हिते हटी बीह रहंदा आहियूं या माण्हुनि सां गॾोगॾु वेही करे चवंदा आहियूं, यार अचु हली आ मुंहिंजी का मदद कर, पर चैलेंज खां हटी वेंदा आहियूं। अमीर माण्हुनि जी इहा ई आदत हूंदी आहे त उहे चैलेंज एक्सेप्ट कंदा आहिनि, दिली तौरु एक्सेप्ट कंदा आहिनि, फिनेंशियल तौरु एक्सेप्ट कंदा आहिनि ऐं उन्हनि ते अॻिते वधंदा आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके चैलेंज खे चीरे करे फाड़े करे अॻिते वधंदा, कामयाबियूं उन्हनि जो ई मुक़दर थींदियूं। हाणे अवां पंहिंजे पाण में ॾिसो त छा ॿ इहे आदतूं अवां में मौजूदु आहिनि? जेकॾहिं न, त पोइ इन्हनि ॿिनि आदतनि खे पंहिंजे पाण में डेवलप करे वठो, कामयाबी अवां जो मुक़दर थींदी। अच्छा, टीं जेका ॻाल्हि आहे उहा तमामु अहम आहे, सभिनी खां अहम आहे, सभिनी खां ख़ासि आहे, छाकाणि त इन खां अलावा इहे ॿई शयूं नथियूं थी सघनि। असां ॻाल्हि करे रहिया आहियूं वक़्त जी। वक़्तु अवां जी ज़िंदगी ते तमामु घणो असरु अंदाज़ करे थो, अवां जी ज़िंदगी ते तमामु घणो असरु रखे थो, छाकाणि त सभु कुझु वक़्त जे हथ में हूंदो आहे। इंसानु वक़्त जो इंतज़ारु करे रहियो हूंदो आहे, पर वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु न आहे कंदो, छाकाणि त वक़्त खे कंहिंजी बि का मोहताजी कोन्हे। दोस्तो, सभ खां वॾी ॻाल्हि त अवां पंहिंजे वक़्त लाइ छा करे रहिया आहियो, अवां पंहिंजे वक़्त खे केतिरी अहमियत ॾिनी आहे, अवां वटि पंहिंजे वक़्त जी केतिरी क़दुरु आहे। अमीर माण्हुनि जी जेका आदत हूंदी आहे, उहा पंहिंजे वक़्त खे पंहिंजे प्लान्स में कन्वर्ट कंदा आहिनि। उहे हमेशह फज़ूल ॻाल्हियुनि खां तमामु परे रहंदा आहिनि। सोशल मीडिया, फेसबुक, व्हाट्सएप, अहिड़ी तरह जूं जेके बि एप्लीकेशन्स आहिनि, गेम्स, इन्हनि सभिनी शयुनि खां उहे परे रहंदा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जो फोकस पंहिंजे फ्यूचर ऐं गॾोगॾु पंहिंजे उन्हनि प्लान्स ते हूंदो आहे जंहिंजो असां ज़िक्र करे चुका आहियूं। त वक़्त खे नापणु जेको आहे इहो तमामु वॾो हुनुरु आहे। जेकॾहिं तव्हां वक़्त खे सम्झी सघो था, वक़्त जी नोयत खे सम्झी सघो था ऐं फज़ूल शयुनि में जेकॾहिं वक़्तु विञायो था त अमीर कॾहिं बि अमीर नथा थी सघो। पंहिंजे वक़्त ते ध्यानु ॾियो त अव्हां जो वक़्तु किथे ज़ाया थी रहियो आहे ऐं उन ते फोकस करियो त अव्हां पंहिंजो वक़्तु किथे विञाए रहिया आहियो, पंहिंजे पाण खे केतिरो वक़्तु ॾेई रहिया आहियो ऐं अव्हां पंहिंजे वक़्त सां केतिरा सचा आहियो। अव्हां पंहिंजे वक़्त जी हिकिड़ी प्लानिंग करे ॾिसो त अव्हां खे कहिड़े घंटे में छा करिणो आहे, कहिड़े घंटे में छा करिणो आहे, सुबुह खां दुपहर, दुपहर खां शाम, शाम खां राति, उन वक़्त खे तोरे ॾिसो। ऐं जेकॾहिं तव्हां उन वक़्त खे तोरे पंहिंजा प्लान्स क्रिएट कंदव, पहिरीं ॻाल्हि, ॿी ॻाल्हि ऐं टीं ॻाल्हि जे मुताबिक़ अव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदव ऐं पंहिंजे पाण में इहे आदतूं शामिलु करे वठंदव त यकीनन कामयाबी अव्हां जो मुक़दर थींदी। दोस्तों, यकीनन अॼोकी वीडियो अव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी। इंशाल्लाह वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी कंहिं नए टॉपिक सां। तेसिताईं मूंखे ॾिजो इजाज़त। अल्लाह निगहबान। ऐं हा, दुआउनि में न विसारिजो